मुफ्ती मुजीब रहमान जा बयान जी समात ला मुफ्ती मुजीब साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिकिड़ो दोस्त न ॻाल्हि कई हुई, चए कराची जे अंदरि ॾिसो केॾो वॾो फ्रॉड आहे, फ्रॉड ते ॻाल्हि मबनी आहे। हाणे मुस्लमाननि जा इहो कमु अहिड़ा थियनि त पोइ अॻिते छा जेको असां रोऊं असां माण्हुनि जा। बहरहाल हर हिकु इलाइक़े जे अंदरि कराची खे त असां ख़ासि नथा कयूं, पर कराची जे अंदरि फ्रॉड ज़्यादा थिए थो, होशियारी वठो ज़्यादा थिए थो। हिकिड़ो पेश मामूं न ॻाल्हि मां कई त कराची में मां वियुमि, उते मां पढ़ायां पियो। उते हिकिड़ो बंदो आयो, चए अची करे मुंहिंजी अखियुनि ते ईअं हथ हणणु शुरू कयईं, यार ये मौलवी साहब यहाँ पर आपका जो ये कलर है ये ब्लैक क्यों है? तो मैं चूँ यार मुझे तो पता नहीं, कोई मसला होगा। यार आपको फलाना जो है ना वो मर्ज़ है, फ़िलाँ आपको मर्ज़ है। तो मैं चूँ यार मूंखे इहो मर्ज़ आहे न, तोखे कीअं ख़बर? चए मां वॾो हकीम आहियां, तोखे फ़िलाणो मर्ज़ आहे, इन मर्ज़ जी मां वटि जेको दवा आहे, इन मर्ज़ जी मां वटि दवा आहे। पोइ हितां जो हुयो मानसरा जो पेश मामो, पर आयो ई त शहदादकोट में, उन इहा ॻाल्हि कई हुई। चए तोखे मर्ज़ को आहे जेको अखियूं जो हितां जूं कारियूं थी वियूं न, इहे तोखे को मर्ज़ आहे ख़ानदानी क़िस्म जो। चए इन मर्ज़ जी दवा मां वटि मौजूदु आहे, ऐं दवा ॾींदुमि बि तोखे इंतिहाई सस्ती, 80 रुपये में इहा तोखे दवा ॾींदुमि मां। ऐं अॻोलो जेको बंदो ॻाल्हि पियो करे जेको 80 रुपये मां दवा ॾींदुमि, चए हुनखे मां ॾिठुमि त ज़बरदस्त दाढ़ी अथई, एतिरी सही चई दाढ़ी हुयसि, मथे ते ख़ानदानी क़िस्म जो ॾाढो सुहिणो पटको। यार मां चयुमि यार हे फ्रॉड थोरी कंदो भला, हे कहिड़े क़िस्म जो मसां फ्रॉड कंदो? त माण्हू अॼुकल्ह ईअं बि फ्रॉड जेको दीन जो लिबास पाए करे बि फ्रॉड कनि था। चए साईं हुन छा कयो त हुन जेको पाउडर जेको आहे न, चए पाणी में हीअं जीअं जो विधो ऐं मूंखे गिलास खे गोल फिराए मूंखे हथ में ॾिनई, चए 2000 रुपया निकालो। अरे खुदा के बंदे, अभी तो आपने कहा था कि 80 रुपया इस पाउडर का लूँगा, चए 2000 पूरा जेको हिते कढी ॾे। त मां चयुमि यार खुदा जा बंदा कुझु ख़ौफ़ कर, दाढ़ी आहे तोखे पटको आहे। चए 2000 रुपया ॾिए थो या नथो कढे, नथो ॾिए। चए भाउ फौरी तौरु देरि न कई त पिस्टल कढी करे मुंहिंजे मथां छॾियईं। 2000 रुपया ॾिए थो या खोपड़ी खे उॾायां तुंहिंजी खे? चए मां मुंहिंजे खीसे में पिया ई 2000 रुपया कढी करे मां चयुमि गिलास बि तोखे आयो, हे 2000 रुपया बि तोखे आया। हाणे चए इहो लिबास जेको पातल हो न, हिनखे लिबास हिन कहिड़ो पातल हो, दाढ़ी मुकमल ऐं पटको मथे ते रखियलु। यकीन तौर ते कोई दाढ़ी ऐं पटके वारो फ्रॉड नाहे कंदो, फ्रॉडी इहो रूप अपनाईंदो आहे। ॾिसो फ्रॉडी ॾिसंदो न ॿिए कंहिं माना तरीक़े में मां न हली सघां त पोइ उहो छा कंदो, उहो फ्रॉडी दाढ़ी बि छॾींदो, उहो फ्रॉडी दाढ़ी बि ऐं मथे ते पटको बि पाईंदो। त तबलीगी मर्कज़ जे अंदरि बि जेको आहे न, काफ़ी तबलीग वारनि सां फ्रॉड बि ईअं थींदो आहे। त अॻिला ईंदा आहिनि बाक़ाइदा ज़बरदस्त टोपी पातल, दाढ़ी रखियलु, पर हाणे साईं तबलीग वारो ग़रीबनि खे कहिड़ी ख़बर त हे चिले वारो आहे या हे ठगी हणण वारो आहे। त पोइ अलाए केतिरनि तबलीगनि खां ईअं पैसा खणी करे, मोबाइलियूं खणी करे माण्हू रूपोश थी वेंदा आहिनि।